अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। बिलावल भुट्टो चयो आहे त इमरान खान जी हुकूमत मुल्क ऐं अवाम जे लाइ ख़तरो बणिजी चुकी आहे। रस्तनि ते निकिरी इस्लामाबाद मां हुक्मराननि खे गीले कढंदासीं। कराचीअ में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे बिलावल चयो त मीडिया खे ख़बर आहे त PTI जी सरकार करप्ट तरीन हुकूमत आहे। उन जे बावजूदु का बि रिपोर्ट न पिया हलाइनि। मीडिया इंसान बणिजे अवाम खे हक़ीक़त ॿुधाए। सुप्रीम कोर्ट BRT मनसूबे ते ॾिनल स्टे ऑर्डर वापसि वठी नालाइक़ हुकूमत NFC मां सिंध जो हिसो कटे इस्लामाबाद खे खाराइणु चाहे थी। मुआशी बहरान, सियासी इंजीनियरिंग ऐं NFC ते हमले जो मुक़ाबिलो कंदासीं। वफ़ाक़ी वज़ीर मुराद सईद चयो आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी हुकूमत खे चैलेंज करण बदिरां रुगो आवान में मुंहं जे साम्हूं वेही ॾेखारे। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे मुराद सईद चयो त हराम जी कमाई खाई वॾो थियल ॿार अॼु करप्शन ते भाषण ॾेई रहियो आहे। पीपुल्स पार्टीअ खे JIT जो जवाबु ॾियणो पवंदो। NFC अवार्ड बाबति तरमीमी बिल सेनेट में पेश करण लाइ MQM जी रिथ अक्सरियत राय सां रद्द। बिल पेश करण लाइ रिथ जे हक़ में 17 ऐं मुखालफ़त में 25 वोट आया। डिस्ट्रिक्ट जैकमाबाद पुलिस अगवा जे केस में घुर्बल जवाबदार शीराज़ उर्फ़ शीरू बुरड़ो टिकुंडो बाग़ जे वेझो गिरफ़्तार करे वरितो, जंहिं जे कब्ज़े मां 16 सालनि जी अगवाशुदा नारी सफ़िया बिरोई पिणु बाज़ियाब कराई वई। डिस्ट्रिक्ट नौशहर फ़िरोज़ पुलिस मोरो जे फरीदेरो थाणो जी हद मां फुरथियल 125 मोटरसाइकिल बरामद, जेका झाड़ियुनि में लिकाई वई हुई। बदनाम धाड़ियल नज़ीर इलियास लूठी मीरजत पुलिस खे ॾिसी फ़रार थियण में कामयाब, जंहिं बैदि फ़रार जवाबदार जे घर ते छापो। छापे दौरान गरम असलो पिणु हथु कयो वियो। शुएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।